हे अला मिड़े ये थोरो थोरो असां हिते किचन सेट कयो आहे ऐं हे जेको आहे रेक इहो मथे हिते लॻंदो ऐं हे वारो रेक जेको आहे मसालनि वारो इहो बि हिते मथे कुंड में लॻंदो। सो बसि मिड़ेई सिलसिलो जारी आहे ऐं खाऊं बि था ॻाल्हायूं बि था कचहरी बि कयूं था असां पेट नथो भरिजे। बसि सूरत हाल हीअ आहे जेका हिकु ॾींहं में त कोन ठीकु थींदी पर असां पूरी कोशिशि में आहियूं त थी वञे। अमां तुंहिंजे लाइ मां डस्टबिन बि सेट करे छॾी आहे। हा ऐं हे थांव असां हिते रखिया आहिनि छो त बोटी खाने में असांखे जाइ न आहिनि। हा फस्ट क्लास थोरा पावनि में फ़र्क़ु अथनि हेठि मथे जेका थियनि था हुनखे बि आहे हिनखे बि। हा बहरहाल हाली असांजी इहा सेटिंग आहे। माशाल्लाह हा ज़बरदस्त। अॼु आहे पहिरें ॾींहं जी पहिरीं राति हिन घर में। हीअ रेक जेका ही पहिरीं हेठि हुई मूंखे मथे हणाए छॾियोसीं ऐं सभु शयूं मथे हली वियूं ऐं काउंटर थोरो ख़ाली थी पियो ऐं हिन पासे बि हीअ रेक बि थामनि जी जेका आहे उहा मथे हणाए छॾी आहे ऐं इहो जेको आहे हेठि स्पेस बची पई ऐं हे कुझु थांव पिया आहिनि जेके मां धोईंदमि हाणे ऐं उनखां सवाइ असां थोरी घणी सेटिंग कई आहे हिननि में जेके चांवर ऐं अटो वग़ैरह लाथा आहिनि ऐं हिते भाॼियूं पयूं आहिनि हिते भाॼियूं पयूं आहिनि त मां चांवरनि खे दम ॾिनो आहे राति मानी में ऐं उनखां अलावा हे ॾिसो तव्हां सभु सुञाणींदा हूंदव टिपणी असांजी लोह जो टर्नर ट्रेडिशनल सिंधी टर्नर। सो मां हिते पचाए रही आहियां वाङणनि जी भाॼी ऐं ॿी ॻाल्हि त असां वटि हिते फ्रिज व्रिज न आहे हिन करे असां जेको बि पचाईंदासीं उन महिल खाई छॾींदासीं ऐं एतिरो पचाईंदासीं अटो बि एतिरो ॻोहींदासीं जेतिरो असांजो उन महिल यूज़ थी वञे। ऐं उनखां सवाइ मां मतिलबु इलाही एक्साइटेड आहियां इलाही शौक़ में मां जेको आहे इहो अॼु कमु करे रही आहियां। ऐं ॿाहिरि मुंहिंजा जेके घर जी ठाठूअ में लॻा पिया आहिनि जेके बि टेक्निकल कम आहिनि इलाही अञा रहियल उहे था थियनि। छा हे असां नवां थांव वठी आयासीं हिन किचन जे लाइ स्पेशली ऐं खीर कढियल पियो आहे। खीर असां राति जो रखंदासीं पाणीअ थाल में ऐं ॾियारी ॾेई ऐं ढके त जीअं सुबुह ताईं हली वञे। हिते ठीकु ठाकु फ़िलहालु जेको आहे थधि आहे अञा ऐं राति जो चङो थियो असां पंहिंजी क्विल्ट्स खणी आयासीं रिलिन ऐं विहाणनि खां सवाइ ऐं क्विल्ट्स बि खणी आयासीं अमां वटां त जीअं असां राति जो पाए सघूं। सो मां ॾाढो इंजॉय करे रही आहियां मूंखे एॾो मज़ो थो अचे एॾो मज़ो थो अचे यकीन कयो। ऐं हे जेको मां ठाहियो हो चमचा ऐं ॾोयूं रखण जे लाइ उहो बाक़ाइदा हिते यूज़ थी रहियो आहे ऐं कुझु फ्रेम्स वग़ैरह हणाया त उहो सुभाणे ॾींहं जो जॾहिं सभु कमु कंप्लीट थींदो पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। हिकिड़ो सादो सूदो घरु जंहिंजे लाइ असां तड़पूं पिया 30 सालनि खां पोइ अॼु असां हिते हिन पंहिंजे घर में आहियूं। अञा सफ़ाइयूं वग़ैरह प्रॉपरली न थियूं आहिनि ज़ाहिर आहे हिते रहिबो त हिनखे जेको आहे ठाहिबो एतिरी तकड़ में कुझु बि नथो थी सघे। आस्ते आस्ते इहो सिलसिलो जेको हूंदो असांजो जारी रहंदो। सो अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं असांखे इहो ॾींहुं ॾेखारियो हुनजा करम आहिनि असां ते। मां हिननि वीडियोज़ जा जेके न रैंडम क्लिप्स थी रिकॉर्ड कयां इन करे टाइम ऐं डेट वग़ैरह मैंशन नथी कयां। सो असांजो अञा हे 2 बेसिन लॻंदियूं जेके हिते न लॻियल हुयूं जंहिंमां हिकिड़ी त हिते लॻंदी कॉमन ऐं हिकिड़ी अंदरि बाथरूम में जेको अटैच बाथरूम आहे। अॼु असांखे एॾो सी थियो आहे 3 मार्च ऐं ॿिए पहिरीं जो टाइम ॿिए पहिरीं जी निमाज़ अम्मा ऐं मां हिते उस में वेही पढ़ीसीं छो त असां ॿिए कुर्सीअ ते पढ़ंदा आहियूं ऐं उनखां सवाइ मां तखण में वञी थुल्हा कपिड़ा पाया आहिनि छो त मां हिते लॉन जा कपिड़ा ॻोठ पाया ई आहिनि।
एॾो पियो सीउ थिए, राति जो बि असां ॿ क्विल्ट्स मथां सवड़ हालत हुई असांजी। हे हाणे घुरायासीं बुहारी वाइपर वग़ैरह वग़ैरह, छो त हिते रहूं था त जीअं तीअं त असांखे आइडिया थींदो थो वञे त असांखे कहिड़ी शइ खपंदी। सो हे मुंहिंजो जेको किचन वारो हुयो इहो सॼो रस्ते में सफ़र में टुटी पियो, खुली वियो, ऐं हिन जो बि हितां मग लही वियो। सो हिते जो मां ग्लू गन हई हिते बोर्ड में, त उहा कम ई न पई करे। मुंहिंजे भाउ चयो त असांजे घर में बिजली कोन्हे, असां वटि सॼो ही जेको बि सिस्टम हले थो, पखा बत्तियूं सभु इहो सोलर ते आहे, त चई ग्लू गन तुंहिंजी बिजलीअ ते हलंदी। सो हिते बिजली हिन घर में फ़िलहालु कनेक्शन न आहे, छो त असां रहंदासीं कोन, इन करे असां मीटर बि न हणायो आहे, न तार हणाई आहे, न कोई कनेक्शन। सो हिननि खे मां जेको आहे UHV ट्यूब सां ॻंढे करे हिते रखियो आहे। हिकु कप बि निकिरी वियो, हे बि अञा ताईं खुलिया पिया आहिनि थोरा घणा, हे त खुलियो पियो आहे, कुझु ॻंढिया अथमि। सो हिननि खे ॻंढींदमि, त बाक़ी मां कुझु शयूं हिते हयूं आहिनि। हे हिकिड़ो हे घरु माशाल्लाह एतिरो वॾो आहे, जेके 2-3 शयूं मां ठाहे आई आहियां उहे त ॼण ऊंट के मुंहुं में ज़ीरा चइबो आहे न, ईअं हिकिड़ी कुंड में हली वियूं। हे 3 मां हिते हयूं, हे त मां न ठाहियो, हे मां वठी आई हुयमि, मूंखे ॾाढो पियो वणे। सो इहो थियो। ऐं हे जेके हे मां तव्हां सां पहिरीं बि शेयर कयो त हिते कबट ठहंदा जॾहिं, हीअ पेटी थी मां तव्हां सां शेयर करणु चाहियां। हीअ पेटी 100 सालनि खां मथे पुराणी आहे। असांजो पंहिंजो वाढो हूंदो घर जो रखियल, माना उनजी ठहियल हीअ काठ जी पेटी आहे। सो ॾाढी 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 बेशुमार पुराणी आहे, असांजी अलाए परॾाॾी जी कंहिंजी आहे। छा थियो जो असांजो हे जॾहिं घरु किरी पियो त मां पंहिंजे भाउ खे चयो त हू पेटी पई आहे काठ जी, मूंखे तूं उहा आणे ॾे, कराची खणाए ॾे, भली जेतिरो बि हुन ते ख़र्चु अचे मां ॾींदमि। मुंहिंजे भाउ चयो त भेण घरु किरी पिया, उहा पेटी हुन किरियल घर में दफ़न थी वई आहे, हाणे त ॻरी बि वई हूंदी। तव्हां यकीन कयो हिन घर में जेके खटूं पयूं उहे ख़तमु थी वियूं, ॻरी वियूं। हीअ पेटी न ॻरी आहे, हीअ पेटी एज़ इट इज़ साफ़ु सुथरी आहे, बसि हिन जो हिकिड़ो कड़ो भॼी पियो, हिकिड़ो पाव भॼी पियो, मथां सामान रखंदासीं। तो हिन में अंदरि मां हंध विधा आहिनि, हिनखे अंदरां साफ़ु सुथिरो कयोसीं, उघियोसीं, प्लास्टिक विछाईसीं, एक्स्ट्रा हंध जेके बि आहिनि उहे असां हिन में रखिया आहिनि। सो मां खणी आई आहियां फर्नीचर पॉलिश, त मां हिनखे पॉलिश बि कंदमि जेतिरी बि मूंखां थी सघी, ऐं हिनखे थोरो मां मेक ओवर कंदमि हिनजो, उहो पोइ तव्हां सां कंहिं बि वीडियो में तव्हां ॾिसी सघंदव, मां शेयर कंदमि इंशाल्लाह। सो इहा वुडन पेटी सॉलिड काठीअ जी, जेके न उॾही लॻी आहे, अलाए केतिरा साल ही मिटीअ जे ढेर में दफ़न थियल हुई, त इहे सही सलामत साबित निकिती आहे। बसि हिन जा रंग रूप ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिगड़ी विया आहिनि, उहे न रहिया आहिनि। त हीअ मां प्लास्टिक ऐं चादर हिन जे लाइ उतां ई खणी आई हुयमि कराची मां, त हिनखे मां सेफ ऐं सिक्योर करे रखंदमि। सो अल्हम्दुलिल्लाह। ऐं हीअ हिते जेतिरा बि हंध आहिनि इहे सभु हिन में मापी वेंदा। जीअं मां तव्हांखे ॿुधायो हिते खटूं असां कुझु हुतां लाड़काणे में अमा वटां खयूं आहिनि, कुझु हिते नयूं वरितियूं आहिनि। सो इहा सूरत हाल आहे। ऐं हे पिक्चर अमा खे हिते पई वणे, त अमा जी फरमाइश ते मां इहा हिते हई आहे, ऐं हे 3 फ्रेम्स हिते हया आहिनि। छो त ॾाढा प्यारा था लॻनि। तोड़े भाउ खे चयोसीं बि रंग वंग कराइण जी ज़रूरत न आहे, चई न मां फाइनल रंग कराईंदुमि। मां चयमि ठीकु आहे। ऐं हे मां हिकिड़ो गुलदान ठाहे आई हुयमि, हिते पियो, हे वारो हिकिड़ो हिते पियो आहे। अञा कुझु शयूं हणणियूं आहिनि, सो उहे वरी पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां, एॾो प्यारो घर आहे जंहिंजी हद न आहे। सो कम त काफ़ी रहियल आहिनि, ज़ाहिर आहे रहण जहिड़ो आहे, बाक़ी अञा हिन में जेको आहे घणो कुझु कमु थींदो। हे मुंहिंजो प्यारो अङण, नंढो अङण। अञा हिनखे जॾहिं इलाही पोचा लॻंदा, रोज़ु रहिबो, हे घसंदो लसो थींदो, पोइ वञी हे थोरो ख़ूबसूरत लॻंदो। दरवाज़ा बि पेंट न आहिनि थियल, हिन में के त पुराणा दरवाज़ा विधल आहिनि, छो त लाड़काणे वारो घर नओं ठहियो त हुन जा कुझु दरवाज़ा ऐं दरियूं निकितल पिया हुआ, त उन में हे दरवाज़ो बि हुयो, हे दरी बि आहे, हे किचन जो दरवाज़ो बि आहे। नंढा नंढा दरवाज़ा उतां वारा सॼा हिते यूज़ थिया आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह किचन जी सूरत हाल इहा ई आहे। मां शायदि तव्हां सां पहिरीं बि शेयर कई आहे। माशाअल्लाह मूंखे अञा हिते कुझु न कुझु कमु करिणो आहे, पर पहिरियां 2 ॾींहं असां एॾो कमु कयो आहे जो हाणे असांखे कुझु बि एक्स्ट्रा नथो पुॼे। सो फ़िलहालु जीअं आहे तीअं आहे। हे 2 जाइनि तव्हां सां जैतून गिफ्ट में आया, पर केतिरा केतिरा खाईंदासीं। सो हे आहे असांजो घरु, हे आहे असांजो कमु।